औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान नारी जो। अॼु 9 मार्च 2025 जो ॾींहुं आहे ऐं असां हस्बे मामूल मौजूदु आहियूं क्लिप ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिजा जे क़याम में। अॼु हुन जो सब टॉपिक आहे कोड़ो ख़ान उर्फ़ धोतर जो जेको शजरो आहे उन खां अॻिते शुरू थिए थो उन क्लिप में। कोड़ो ख़ान उर्फ़ धोतर जी जेकी निस्बत आहे धोतर त ही महिनत मज़दूरी कंदड़ माण्हू हुआ। पोख राही जे दौरान ही गोॾ यानी धोती पाईंदा हुआ त उन जे करे वरी उहो मशहूरु थी विया माना धोती पाइण वारा धोतर। इन लक़ब सां अॼु ॾींहं ताईं उन्हनि खे यादि कयो वेंदो आहे। ऐं ही जेको कोड़ो ख़ान हुयो आरिजो उनजी बि जेकी आहे उहा लॾ फलाइण जो सिलसिलो उहो बि कचे सां तालुक़ु आहे उनजो ऐं साॻे इलाइक़े ते दबलीअ सां। ही बि वॾा लॾे अची करे साॻे पाड़े ठारो वहाण में अची राह इख्तियार कई। कोड़ो ख़ान आरिजे खे 3 पुट हुया, सोहब ख़ान, यूसुफ, मोहम्मद इब्राहिम। सोहब ख़ान खे 2 पुट आहिनि, बचल, अमीर बख्श। मोहम्मद यूसुफ खे 4 पुट आहिनि, नबी बख्श, धणी बख्श, सुलेमान, कोड़ो फ़कीर। इब्राहिम खे हिकिड़ो पुट आहे, मोहम्मद शतल। बचल खे 2 पुट आहिनि, रसूल बख्श, सोहब ख़ान। नबी बख्श खे 1 पुट आहे, वाहिद बख्श उर्फ़ नानो वरियो। धणी बख्श खे 3 पुट आहिनि, यूसुफ, कोड़ो, वज़ीर। सलेमान खे 2 पुट आहिनि, बख्शल, ग़ुलाम कादिर। मोहम्मद शतल खे हिकिड़ो पुट आहे, इब्राहिम। रसूल बख्श खे 5 पुट आहिनि, बचल, इलाही बख्श, अनवर उर्फ़ कालो, ग़ुलाम अकबर, अब्दुल जब्बार। सोहब ख़ान खे 4 पुट आहिनि, सिकंदर अली, मंज़ूर अली, मुमताज़ अली, अख्तियार अली। वाहिद बख्श उर्फ़ नाने वरे खे 3 पुट आहिनि, ग़ुलाम शबीर, अहमद बख्श, मोहम्मद बख्श। यूसुफ खे 2 पुट आहिनि, धणी बख्श, रफ़ीक उर्फ़ भुनो। वज़ीर खे 6 पुट आहिनि, बशीर अहमद, नियाज़ हुसैन, गौस बख्श, मज़हर अली, अरबेलो, अली गुल। बख्शल खे 5 पुट आहिनि, ख़ादिम हुसैन, सुलेमान उर्फ़ सनो, हफ़ीज़ रहमान, जमील अहमद, शकील अहमद। इब्राहिम खे 4 पुट आहिनि, हाजी, शतल उर्फ़ ज़ुल्फ़कार, इम्तियाज़ अली, कामरान अली। बचल खे 6 पुट आहिनि, ग़ुलाम असगर, ग़ुलाम सरवर, साबिर हुसैन, दीदार अली, एजाज़ अली उर्फ़ ईचन, ज़ाकिर हुसैन। इलाही बख्श खे 5 पुट आहिनि, शहज़ादो, ग़ुलाम मुस्तफ़ा, अमीर बख्श उर्फ़ मास उर्फ़ मीरो, ग़ुलाम मुर्तज़ा, वहीद। अनवर उर्फ़ काले खे 3 पुट आहिनि, रमज़ान, हुबदार, अख्तियार। ग़ुलाम अकबर खे 2 पुट आहिनि, अकरम, मुस्लिम। अब्दुल जब्बार खे 4 पुट आहिनि, अब्दुल सत्तार, सिराज, वक़ार, शमन। सिकंदर अलीअ खे 2 पुट आहिनि, गुलशेर अली, असलम अली। मंज़ूर अलीअ खे 2 पुट आहिनि, मुख्तियार, इरफान। अख्तियार अलीअ खे 2 पुट आहिनि, मुहब्बत, सखी। ग़ुलाम शबीर खे 1 पुट आहे, अली हैदर। अहमद बख्श खे 7 पुट आहिनि, नबी बख्श, मौला बख्श, अमजद, इरशाद, जावेद, महताब, उल्फत। धणी बख्श खे 2 पुट आहिनि, आशिक हुसैन, माशूक हुसैन। रफ़ीक उर्फ़ भुने खे 1 पुट आहे, नादिर अली। बशीर अहमद खे 2 पुट आहिनि, शमन अली,
ज़ुबैर अली। नियाज़ हुसैन खे 2 पुट आहिनि, फ़ियाज़ अली, शीराज़ अली। गौस बख्श खे 1 पुटु आहे, अज़ादार। ख़ादिम हुसैन खे 1 पुटु आहे, ख़ालिद हुसैन। हफ़ीज़ रहमान खे 1 पुटु आहे, बख्श अली। हाजीअ खे 2 पुट आहिनि, अकरम अली, मुस्लिम अली। शतल उर्फ़ ज़ुल्फ़कार खे 1 पुटु आहे, आमिर अली। इम्तियाज़ अलीअ खे 1 पुटु आहे, मुज़म्मिल अली। ग़ुलाम असगर खे 2 पुट आहिनि, अमजद अली, मसूद अली। ग़ुलाम सरवर खे 2 पुट आहिनि, मोहसिन अली, सुहेल अली। साबिर हुसैन उर्फ़ आपन खे 2 पुट आहिनि, वसीम अली, सोनो। दीदार अलीअ खे 1 पुटु आहे, जहांगीर। एजाज़ उर्फ़ पीचन खे 2 पुट आहिनि, राहिब अली ऐं रजित अली। ज़ाकिर हुसैन खे 1 पुटु आहे, उमेर अली। शहज़ादे खे 2 पुट आहिनि, मेराज अली, रसूल बख्श। अमीर बख्श उर्फ़ मास उर्फ़ मीरो खे 2 पुट आहिनि, मुनवर, अमती। रमज़ान खे 3 पुट आहिनि, शोबान अली, शुएब अली, सुहिणो। हुबदार खे 1 पुटु आहे, रहमान। अख्तियार खे 1 पुटु आहे, अनवर अली। अकरम खे 1 पुटु आहे, जानी। अब्दुल सत्तार खे 2 पुट आहिनि, राबेल, तनवीर। सिराज खे 1 पुटु आहे, साहिल। गुलशेर खे 4 पुट आहिनि, सलीम उर्फ़ हाफ़िज़, जावेद, कदीर, अजीब। असलम खे 2 पुट आहिनि, आकाश, अली। मुख्तियार खे 1 पुटु आहे, अज़हर। अमजद खे 1 पुटु आहे, वाहिद बख्श। इरशाद खे 1 पुटु आहे, ज़ामिन अली। आशिक़ हुसैन खे 1 पुटु आहे, सांवल। माशूक़ हुसैन खे 4 पुट आहिनि, अफ़ज़ल, सदाम, हसनैन, धणी बख्श। अमजद खे 3 पुट आहिनि, मोहम्मद बच्चल, मोहम्मद बाक़िर, आदिल उर्फ़ सॼण। हाफ़िज़ सलीम खे 1 पुटु आहे, मोहम्मद।